ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। छॾो त छूटो। 21/11/1981 जा महावाक्य आहिनि। अॼु सर्व कर्म बंधन मुक्त। अॼु सदा कर्म बंधन मुक्त बीज रूप वृक्षपति शिव बाबा चवनि था, सदा सहयोगी, सदा ॿारनि जी साथी बाप दादा पंहिंजे सहयोगी ॿारनि खे, सदा जे साथी ॿारनि खे अॼु वतन जी बाप दादा रमणीक ॻाल्हियूं ॿुधाइनि था। सदा सहयोगी, सदा ॿारनि जी साथी बाप दादा पंहिंजे सहयोगी ॿारनि खे, सदा जे साथी ॿारनि खे अॼु वतन जी बाप दादा जी रमणी ॻाल्हियूं ॿुधाइनि था। तव्हां सभी भी रूहानी रमणीक मूर्त आहियो न, है न। असां सभी भी छा आहियूं? रूहानी रमणीक मूर्त आहियूं। त ईअं ॿारनि खे, त अहिड़े ॿारनि खे बाप बि रमणीक ॻाल्हियूं ॿुधाइनि था। बाबा चवनि था कि तव्हां सभी भी रमणीक रूहानी रमणीक मूर्त आहियो ऐं बाबा बि तव्हांखे रमणीक ॻाल्हियूं ॿुधाइनि था। अॼु वतन में बाप दादा जे साम्हूं हिकु वॾो सुंदर अलौकिक अर्थ सहित वृक्ष इमर्ज हुयो। बाबा जे साम्हूं अॼु वतन में वॾो सुंदर अलौकिक अर्थ सहित वृक्ष इमर्ज हुयो। वृक्ष ॾाढो सुंदर हुयो ऐं वृक्ष जी टालियूं अनेक हुयूं। वृक्ष ॾाढो सुंदर हुयो ऐं वृक्ष जी टालियूं बि अनेक हुयूं। कोई नंढी टाली हुई, कोई वॾी, कोई मोटी हुई, कोई पतली। लेकिन हुन अलौकिक वृक्ष जे मथां भिन्न भिन्न प्रकार जे रंग बिरंगी ॾाढी सुंदर पंछी बि हुया। सोचो, अलौकिक वृक्ष हुयो, हुन जी टालियूं कोई वॾी, कोई नंढी, कोई मोटी, कोई पतली हुई ऐं हुन ते न रंग बिरंगी ॾाढा सुंदर पंछी बि हुया, जो हर हिकु पंहिंजी पंहिंजी डाली ते वेठो हुयो। पंछियुनि जे कारण वृक्ष ॾाढो सुंदर पियो लॻे, है न। अॼु बाबा वतन जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था, रमणीक ॻाल्हियूं। पंछियुनि जे कारण वृक्ष ॾाढो सुंदर पियो लॻे। कई पंछी उड़दे हुए बाप दादा जी अंगुली ते बि अची करे वेही रहिया। पक्षी बाबा जी उंगली ते अची करे वेही रहिया। कई बाबा जे कंधे ते अची करे वेही रहिया ऐं कोई त अॻियां पुठियां ई चक्कर लॻाइनि पिया पंछी। कोई टाली ते वेठे वेठे दूर सां नैन मुलाक़ात बि करनि पिया। ख़ुशि बि ॾाढा हुया। लेकिन ॿिया पंछियुनि जे मिलण जो खेल ॾिसंदे हुए ख़ुशि पिया थियनि। कोई त बाबा सां मिलनि पियो मिलाए, कोई बाबा जी उंगली में कंधे ते वेठा हुया, कोई बाबा जे आजू बाजू चक्कर पिया लॻाइनि ऐं कोई परां खां वेठे ॾाढो ख़ुशि पिया थियनि कि इहे कीअं बाबा सां मिलनि था मनाइनि, है न। ॿिया पंछियुनि जे मिलण जो खेल ॾिसंदे हुए ख़ुशि पिया थियनि, स्वयं समीप न पिया अचनि, है न। अहिड़ो दृश्य ॾिसी ब्रह्मा बाप मुस्कुराईंदे हुए ताली वॼाए हुन पंछियुनि खे सॾु करणु लॻी विया। अचो ॿार अचो,
ईअं सॾु पिया करनि। चई करे ॾाढो मिठो बुलावो करनि पिया। पोइ बि पंछी आया न। उन्हनि खे पंख बि हुया, पंख हिलाइनि बि पिया, लेकिन पंहिंजी ई पांव सां टाली खे अहिड़ो मज़बूत पकड़ियल हुयो जो उड़ी करे समीप न पिया अची सघनि। पोइ छा थियो? चाहींदे हुए बि उड़ी न पिया पाइनि। बाबा बाबा चई करे ॾाढो प्यार सां सॾु बि करनि पिया, सॾु बि करनि पिया। छा पिया चवनि? उड़ायो उड़ायो, हीअं चवनि पिया। बाबा खे चवनि पिया, बाबा उड़ायो उड़ायो, व छुड़ायो छुड़ायो, हीअं चइण लॻी है न। सोचो इमर्ज थी वियो इहो सीन जो बाबा असांखे ॿुधाइनि पिया। बाप दादा चवनि पिया, छुड़ायो छुड़ायो न, छॾो त छूटे, है न। बाप दादा चवनि पिया, छॾो त छूटे। लेकिन वो पंछी एतिरा कोई चतुर हुया, कोई कमज़ोर हुया, जो डाली खे ई छॾणु न चाहींदा हुया। बाबा जो साथ बि वठणु चाहींदा हुया, ॿई ॻाल्हियूं साथ चाहींदा हुया। डाली खे बि न छॾणु चाहींदा हुया, बाबा जो साथ बि छॾणु न चाहींदा हुया। लेकिन वो पंछी एतिरा कोई चतुर हुया, है न, ॿई ॻाल्हियूं साथ साथ चाहींदा हुया। इहो हुयो चतुर पंछी। ऐं कमज़ोर ऐं भोला पंछी जो हुया न, उहो छॾणु चाहींदा हुया, लेकिन युक्ति न ईंदी हुई उन्हनि खे। जेका कमज़ोर पंछी हुया न, जो परां खां ॾिसनि पिया, बाबा खे चवनि पिया कि बाबा छुड़ायो छुड़ायो, उड़ायो उड़ायो, त वो कमज़ोर हुया, हुननि खे न युक्ति न ईंदी हुई। ऐं भोला पंछी त भोलेपन में इहे बि न सम्झंदा आहिनि कि इहा छॾिणो बि आहे। भला हिकु चतुर पंछी हुया, परे वेठण वारा, हिकु चतुर पंछी हुया, हिकु कमज़ोर हुया, हिकु भोला हुया। चतुर वारा त न छॾणु चाहींदा हुया, न बाबा खे छॾणु चाहींदा हुया। ऐं जेका कमज़ोर हुया, उन्हनि खे युक्ति न पतो हुई कीअं छॾूं। ऐं भोलनि खे त पतो ई न हुयो कि असां फसियल आहियूं, छॾिणो बि आहे। त ईअं पंछियुनि खे ॾिसी बाप दादा बार बार उन्हनि खे इहे ई चवनि पिया कि छॾो त छूटे, है न, छॾो त छूटे। लेकिन उहे पंहिंजी ॿोली बोलदा पिया रहनि। बाप दादा युक्ति बि ॿुधाइनि पिया, लेकिन थोरो सो डाली जो स्वयं छॾंदे उहे पोइ वरी पकड़े वठंदा हुया। हिन करे सॾु पिया करनि। लेकिन उड़दो पंछी ठही बाप सां गॾु समीप मिलण जो अनुभव, विश्व परिक्रमा अर्थात बेहद जी सेवा जी परिक्रमा जो अनुभव न पिया करे सघनि, है न। त सम्झो कि जेका ॿार आहिनि, कई त बाबा सां वञी करे पाण ई मिली ईंदा आहिनि, है न। बाबा जे कई त उंगली ते वेठा आहिनि, कई त बाबा जे कंधे ते वेठा आहिनि, कई त बाबा जे आजू बाजू चक्कर लॻाईंदा रहंदा आहिनि, ऐं कई परां खां ई वेठा आहिनि, मतिलबु कोई घर गृहस्थी में ई वेठा आहिनि। गृहस्थी बि वञी करे बाबा सां मिली त ईंदा आहिनि, ट्रस्टी वारा माण्हू फसल त न आहिनि। जेका ट्रस्टी आहिनि उहो त सेवादारी सेवा स्थान सम्झी करे वेठा आहिनि। तव्हां कीअं वेठा आहियो पंहिंजे लौकिक घर में? ट्रस्टी ठही करे वेठा आहियो, गृहस्थी ठही करे वेठा आहियो? सोचो। तव्हां अञा त ईअं सोचो था छा बाबा कॾहिं हिन खां छुटंदासीं, है न। त हुन में ॾिसो कि तव्हां चतुर आहियो, छॾणु हिकु त हूंदो न भई फैमिली खे बि न छॾणु चाहींदा आहिनि, बाबा खे बि न छॾणु चाहींदा आहिनि, त उहो चतुर हूंदा। कई फैमिली खे
छॾणु मतिलबु कि उन्हनि मां मोह छॾणु मतिलबु इहे न कि घर गृहस्थी छॾे करे सेंटर ते रहणु, मोह छॾणु। हिते आहे न बाबा असांखे छॾणु मतिलबु नष्टो मोह ठहिण लाइ, मतिलबु घर गृहस्थी वारनि सां बि लौकिक रीति सां बि, लौकिक में बि उन्हनि जो इंट्रस्ट आहे त अलौकिक में बि इंट्रस्ट आहे, त उहो हूंदा आहिनि चतुर। ऐं कई माण्हू न लौकिक में रहंदे हुए लौकिक वारनि सां भले ओतिरो निभाइण चाहींदा आहिनि जेतिरो बाबा चवनि था, लेकिन उन अनुसार उन्हनि खे पाइणो पए थो, हीअं करणु पए थो, उहो छॾणु चाहींदा आहिनि, लेकिन उन्हनि खे युक्ति न पतो आहे। मतिलबु हुन लौकिकता में रहंदे हुए बि अलौकिकता कीअं अचे हुनखे युक्ति न ईंदी आहे। ऐं कईअनि खे त पतो ई न आहे, हुननि खे त बसि इहो पतो आहे कि हा बाबा चईंदा आहिनि घर गृहस्थी में रहो ऐं इहे बि करो, त उन्हनि खे त पतो ई न आहे कि असांखे घर गृहस्थी में रहंदे हुए बि ट्रस्टी कीअं रहणो आहे। त उहे थिया भोला, है न। हिन करे उहे बाबा खे सॾु कंदा रहंदा आहिनि, बाबा बि उन्हनि खे सॾु कंदा रहंदा आहिनि, लेकिन थी न पाईंदो आहे, त उहा बाबा सां गॾु विश्व सेवा बि न करे पाईंदा आहिनि। विश्व सेवा मतिलबु तव्हां हिते रहंदे हुए तव्हां सभु कुझु भुलिजी करे बाबा सां गॾु पूरे विश्व में लाइट माइट ॾियो। हाणे आहे एतिरी शक्ति, चेक करो। हाणे तव्हां हर हिकु पाण सां पुछो कि मां किथे आहियां, है न। हिकु त ॾिसो घर गृहस्थी में रहण वारा घर गृहस्थी में रहंदे हुए बि ट्रस्टी, उन्हनि खे त चईंदासीं जीअं बाबा जे कंधे ते या बाबा जी उंगली में वेठा आहिनि, है न। ऐं कई ॿार त ईअं बाबा जे आजू बाजू चकर लॻाए हली वेंदा आहिनि। त बाबा चवनि था डाली ते व बाप जे कंधे ते आहियो। किथे आहियो? डाली ते आहियो या बाप जे कंधे ते आहियो, या अंगूली ते नचो था, व आसपास घुमो था। पंहिंजे पाण खे ॼाणंदा आहियो? पंहिंजे पाण सां पुछो, छॾो त छूटो, इहो पाठ केतिरो पको कयो। छॾो त छूटो, इहो पाठ सदा यादि आहे? बाबा चवनि था, है न, इहो पाठ सदा यादि आहे। वो ॿिया छॾनि त मां बि छूटां, है न। ॿिया छॾनि त मां बि छूटां, मतिलबु तव्हां जॾहिं छॾंदव न, ॾिसो सम्झो कि तव्हांखे घर गृहस्थी में रही करे बाबा त तव्हांखे छुटी ॾिनी अथई कि तव्हां ॿाहिरां जो खाई सघंदा आहियो, शादी पार्टी में वञी बि सघंदा आहियो, है न। बाबा त चलो, लेकिन बाबा जी कंडीशन छा आहे? जेतिरो थी सघे पंहिंजो बचाव करो। बाबा त तव्हांखे छुटी ॾिनी अथई, कलर कपिड़ा पायो, लेकिन हाणे तव्हां कलर पाईंदे हुए बि सिंपल रीति में रहो था, या अञा ताईं तव्हां मार्केट में एॾो समय ऐं पैसा वेस्ट था करो, भई एॾा महांगा, एॾा हीअं, भई शादी आहे त माण्हू चईंदा हीअं हूअं। छोकी हाणे अगरि तव्हां न ब्रह्म कुमारी जो धारणा कंदे हुए बि माण्हुनि खे पतो बि हूंदो न, अगरि तव्हां ज़्यादा फैशन बि कंदव न त बि तव्हांखे माण्हू चईंदा कि अरे त ब्रह्म कुमारी आहे न, इहे त हुननि में वेंदी आहे न ज्ञान में, अञा बि एॾा फैशन थी करे। इन करे ॾाढो संभली करे हलंदा करो, है न। अरे ये त ब्रह्मा कुमारी ज्ञान में वेंदी आहे न, त हीअ त एॾो रोटी खाए थी हिते, है न। भले तव्हांखे बाबा छुटी ॾिनी अथई, लेकिन हीअं न हुते वञी असां बिना लहसुन प्याज जो पुछी आराम सां प्लेट भरे खाओ था। पंहिंजो घर खां खाई वञो, हुननि जे लाइ थोरो बहुत आइस्क्रीम खायो, कॉफ़ी पियो, या ॾाढा सारा बिना लहसुन प्याज जो चीज़ हूंदी आहे, चओ हा अॼु असांजो थोरो पेट ईअं आहे न, इन करे असां बसि इहा दही बड़ो चांवर खाऊं था,
है न, फुल्को ऐं आलू जी भाॼी खाई छॾियो, है न। साधारण ज़्यादा ख़र्चो करे फैशन करण जी छा ज़रूरत आहे, है न। त छोजी हाणे अगरि तव्हां कंहिंखे चईंदा न त उहो बि तव्हांखे हुन नज़र सां ई ॾिसंदा आहिनि की ब्रह्म कुमारी ऐं माण्हुनि खे भले ज्ञान में न अचनि, लेकिन है न हर पंथ जा नियम ज़रूरु पता हूंदो आहे कई माण्हुनि खे। त उहा न जीअं बाबा जा लेफ्ट हैंड हूंदा आहिनि, इंक्वायरी कंदा रहंदा आहिनि, अच्छा इहे हीअं थी हले, हीअं थी हले, त बाबा चवनि था छॾो त छूटो, है न। सम्झो तव्हां ज्ञान में आहे, बाबा त चईंदा आहिनि भई तव्हांखे ज्ञान में आयो त दुनिया वांगुरु अगरि तव्हांखे पूजा पाठ करिणो थो पए त वेही रहो। जीअं ही कहावत आहे न, हनुमान बि जूतनि में वञी करे वेठो, ॾिसे पोइ छा था चवनि। तव्हां ईअं बि वञी करे वियो, हुन तव्हांजे दिमाग़ में इहो हुजे की हा भई ॾिसूं इहे भक्ति मार्ग वारा छा छा था करनि ऐं हिन जो अलौकिक अर्थ छा आहे। पंहिंजे शौक़ सां न, है न। हाणे तव्हां पंहिंजे शौक़ सां कड़वा चौथ, तीजड़ी या जो बि दिवालियुनि जी पूजा, होली जी पूजा ऐं जो बि हूंदा आहिनि न त्योहार, पंहिंजे शौक़ सां न करिणो आहे। इनखे चइबो आहे छॾो त छूटे, है न। जेसि ताईं तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि सां वैराग्य न ईंदो न, तेसि ताईं तव्हां छुटी न सघंदा आहियो, है न। अञा ताईं अगरि तव्हांखे शौक़ु आहे की हा मां कड़वा चौथ रखां, हीअं करां, हेॾी साड़ी पायां, पूजा करां, त हीअ त तव्हांजी ग़लती आहे न, है न। जी कई लेडीस हूंदी आहे न, उन्हनि जो शौक़ु न हूंदो आहे, उहे उन्हनि खे न ससियूं जानबूझ के रखवाईंदियूं आहिनि की न हीअं कबो आहे, हीअं कबो आहे, त उन्हनि जो शौक़ु न हूंदो आहे, उहो त बसि उन्हनि जे लाइ ई रखंदा आहिनि। त हीअं हाणे असांखे असांजे शिव साधन चयो अथई, है न, की हाणे इन्हनि सभिनि सां छॾो त छूटे। अञा बि अगरि तव्हांखे उहो सभु शौक़ सां करो था, उन भाव सां करो था की असांजे पति जी आयु वॾी थींदी, हीअं हूअं माण्हू चईंदा आहिनि, किथे किथे न अंदरि ख़ुदि खे ॾाढो सूक्ष्म चेक करो, मुंहिंजी इच्छा आहे या मां ईअं ई माण्हुनि जे कारण थी करां, इहे ॾाढो गहराई सां चेक करो। इनखे चइबो आहे छॾो त छूटे, है न। इहे पाठ केतिरो पको कयो अथव, छॾो त छूटो, इहे पाठ सदा यादि रखंदा आहियो। व ॿिए खे छॾाईंदा आहियो त व ॿियो छॾे त मां छूटां, या बाप छुड़ाए त मां छूटां, है न। कॾहिं कॾहिं असां बाबा खे चईंदा आहियूं की बाबा हीअ ॻाल्हि आहे, है न, हीअं हीअं आहे, त तव्हां बाबा खे चईंदो बाबा बसि हाणे मूंखे त न इन्हनि चक्करनि में न पइणो आहे, ये सम्झो बैंक पैसा ऐं इहे सभु, है न। कई बार थींदो आहे लाचारी में असांखे करिणो पवंदो आहे, कई बार माण्हुनि जो ई शौक़ु हूंदो आहे, त हाणे सोचो भई छॾो त छूटे, तव्हां जेतिरो पंहिंजो ॾिसो, सत्युग में बि हाणे हिन सां बाबा चईंदा आहिनि शिव बाबा ब्रह्मा मां ऐं असां सभु ॿार भाउ भेण, बसि एतिरो संबंध। सत्युग में बि कहिड़ो संबंध हूंदो, माउ पीउ, भाउ भेण, पति पत्नी, ॿार, ॾाॾो ॾाॾी हूंदो, सत्युग में बि न हेॾा संबंध न हूंदा। हाणे बि अगरि ॾिसो तव्हांजा, हाणे त ॾिसो वैसे ई माण्हू कोई कंहिंसां ॻाल्हाइणु मिलणु अचणु वञणु एॾो न आहे। अगरि तव्हां जानबूझ के हाणे बि संबंध, छो जी ॾिसो दुनिया में बि थींदो आहे न, अगरि ॾिसो कोई तव्हांखे न शादी जो कार्ड ॾेई वियो, तव्हां वेंदव त उहो बि उनखे तव्हांखे बि ॾियणो पवंदो, त ईअं ई न कई माण्हू युक्ति सां संबंध बि कट कंदा वेंदा आहिनि, है न। चलो तव्हांजो पति अगरि या ॿियो कोई फैमिली वारो ज्ञान में न आहे त उहो चवनि था हलो हलो त ठीकु आहे। अगरि उहो नथा चवनि न, तव्हांखे कोई ॾाढो इंसिस्ट मतिलबु करे बि विया, थोरो दूर जो संबंध आहे, है न, त
त अगरि तव्हां सोचो भई कट करणु चाहियूं त करूं, भई हर माण्हू त ईंदो सिक प्रेम सां ॾियणु, है न, लेकिन सम्झो हर इंसान जी अॼुकल्ह हूंदो आहे न, कोई चई छॾियो भई अॼुकल्ह मौसम अहिड़ो आहे, कोई न कोई, हा असांजो न हुन समय थोरो ठीकु न पियो लॻे असांखे, शरीर में ईअं हुअं, त ईअं न, अगरि तव्हां सम्झो तव्हांजो पति ज्ञान में न आहे या पत्नी ज्ञान में न आहे त थोरी युक्ति रचो, ज़्यादा जेॾो नज़दीक संबंधी हुजनि न उन्हनि सां ठाहे करे भले हलणो पवंदो आहे। बाक़ी हिननि ॻाल्हियुनि में बि न जेतिरो थी सघे न कटंदा वञो त ओतिरो छुटंदा वेंदो, लड़ाई झगड़ो करे न छॾिणो आहे, मतिलबु ईअं युक्ति सां, हा ठीकु आहे हीअं करे, त ईअं धीरे धीरे करे न, इहे जेका कज़न जा बि कज़न फलानी जा, दूर जी मासी फलानी, अलाए घणो त माण्हुनि जी नानियूं थी वेंदियूं आहिनि, मासियूं थी वेंदियूं आहिनि, उहो ॿार बि वीचारो कंफ्यूज़ थी वेंदो, मुंहिंजी घणी मासियूं आहिनि, है न, मावरनि खे त लॻंदो न भई मुंहिंजी कज़न बि हिन जी मासी आहे, हीअ बि मासी, उहो बि चईंदो हेॾां वारी मासी हेॾां, छो हिननि में बि दिमाग़ु वेंदो आहे न, हिन में बि टाइम वेस्ट थींदो आहे, मासी काकी मामी चाची सभु मासी सम्झो शेवा पई है न, जेतिरो थी सघे पंहिंजे ॿारनि खे बि असांखे संबंध, छो जेतिरा संबंध वधाईंदव न ओतिरो पोइ ओतिरी रिस्पॉन्सिबिलिटी बि थी वेंदी आहे। अॼु ॾिसो तव्हां चयो मुंहिंजी उहा कज़न, तव्हांजी कोई बि जीवन में ॻाल्हि थींदी न, तव्हांखे सभिनि जी राज़ी वठणु ज़रूरी हूंदी आहे। पोइ अगरि कोई असांजी कंहिं ॻाल्हि जे लाइ राज़ी न हुजे न त उहो बि विघ्न पवंदो आहे। संबंध ठाहिण त आसान आहे, लेकिन पोइ हर संबंधी बि पंहिंजी राय ॾींदो आहे, हुननि खे पतो लॻंदो आहे अच्छा हीअं थी वियो, हुन सां हीअं थी वियो, हुन त मूंखे ॿुधाई न, हीअं त न करिणो खपे, पोइ हुननि जे संकल्प जे कारण विघ्न, हिन करे ॾाढो सोचे सम्झी करे हलो। त बाबा चवनि था छॾो त छूटे, कई माण्हू चवंदा आहिनि बाबा मूंखे छॾायो त मां छूटां, अहिड़ो पाठ त न पढ़ियो आहे न कॾहिं बि, कहिड़े बि प्रकार जी डाली खे पंहिंजी बुद्धि रूपी पांव सां पकड़े त न वेठा आहियो न, है न, सोचो केॾी गहरी ॻाल्हि आहे, कोई बि डाली खे मतिलबु कोई बि ॻाल्हि खे पंहिंजी बुद्धि रूपी पांव सां पकड़े त न वेठा आहियो, जो बाबा चई न पंछी डाली खे ख़ुदि पकड़े वेठो हुयो ऐं चए पियो मूंखे छुड़ाए, त कोई बि प्रकार जी डाली मतिलबु कोई बि प्रकार जी ॻाल्हियूं संबंध कि पंहिंजी बुद्धि रूपी पांव सां पकड़े त न वेठा आहियो, है न, पोइ चईंदा आहियो बाबा मूंखे छॾायो। हाणे तव्हां ॻाल्हि खे छॾो न, है न, सम्झो अगरि तव्हां सां न कोई भूल थी वई ऐं तव्हां अगरि हुन ॻाल्हि खे पकड़े ई वेठा आहियो कि मूंखे आहे न हुन समय हीअं न चइणो खपे, हीअं न सोचणो खपे हा, हाणे बाबा त असांखे चयो अथई चेक करो, सेकेंड में चेंज करो, अॻियां वधो, हुन ॻाल्हि खे ज़्यादा सोचे करे पश्चाताप ई न करो। बाबा त असांखे चयो अथई न, त असां त हिन श्रीमत खे यूज़ करे अॻियां वधी सघंदा आहियूं, लेकिन तव्हां पकड़े ई वेठा आहियो न मूंखां न थियणो खपे हा, हीअं छो थियो, बाबा त चईंदा आहिनि ड्रामा चई करे फटाफट अॻियां भॼो। हाणे तव्हां हुन डाली खे मतिलबु हुन ॻाल्हि खे तव्हां पंहिंजी बुद्धि रूपी पांव सां पकड़े वेही आहियो, तव्हांजी बुद्धि चए थी हीअं न करिणो खपे, लेकिन असांजी बुद्धि में बाबा श्रीमत बि त ॾिनी अथई न, थी वियो त बाबा खे ॾियो, परिवर्तन करो, अॻियां वधो, पोइ छो था वधो, पोइ चओ था बाबा हीअ ॻाल्हि आहे न मुंहिंजे दिमाग़ मां वञे ई नथी। हाणे सम्झो तव्हां मुरली पढ़ो था, तव्हांखे सम्झो कोई आहे न कंहिंखे क्लास कराइणी आहे,
हाणे जंहिं समय तव्हां मुरली पढ़ो था, बाबा खे यादि करो था, उन समय थोरी कराइणी आहे। बाबा त चयो अथई न कि वीचार जॾहिं मूंखे यादि करिणो हूंदो आहे, अगरि सम्झो असां बीज रूप स्थिति जो अभ्यास था करूं, सृष्टि स्वरूप जो अभ्यास था करूं, त हुन में वीचार सागर मंथन थोरी करिणो आहे। हाणे तव्हांखे अचे थो त तव्हां ख़ुदि हुनखे मना करो, न असांखे हाणे न करिणो आहे, हिन ते स्टॉप, है न। त बाबा त असांखे श्रीमत ॾिनी अथई न, असांखे हुनखे यूज़ करे हुनखे ख़तमु करिणो आहे न। तव्हां अगरि पंहिंजी बुद्धि मन बुद्धि में हुन ई ॻाल्हियुनि जे बारे में सोचंदा रहंदा त तव्हांजी ग़लती आहे। उहो चवंदा आहिनि बाबा इहे ॻाल्हियूं बार बार डिस्टर्ब थी करनि। कहिड़ी बि पुरानी स्वभाव संस्कार व कहिड़ी बि शक्ति जी कमी हुजण जे कारण, निर्बल हुजण जे कारण डाली ते ई त न वेही रहंदव न, है न। सम्झो आहे बि त बि असां बाबा खे ॿुधायूं, त बि बाबा खे ॿुधाए करे ऐं बाबा खे यादि करूं त बाबा बि हुन ॻाल्हि जी शक्ति ॾींदा असांखे, है न। बाबा बि हुन रीति असांजी मदद कंदा। अगरि सम्झो तव्हां न बि करे था सघो त बाबा खे ॿुधाए करे बाबा सां योग त लॻायो, त बाबा तव्हां में ओड़ी शक्ति त भरे, है न। तॾहिं तव्हां छुटी था सघो। हाणे योग बि न लॻाईंदव, बाबा खे ॿुधाईंदव बि न, चिलाईंदा रहंदव, त बाबा तव्हांखे कीअं छुड़ाईंदा त। त बाबा असांखे चवनि था कि अगरि कंहिं बि पुरानी स्वभाव संस्कार व कंहिं बि शक्ति जी कमी जे कारण, निर्बल हुजण जे कारण डाली ते वेही त न रहंदव न। हर ॻाल्हि में छॾो त छूटे इहे प्रैक्टिकल में लाहींदा आहियो। इहे पाठ ब्रह्मा बाबा खे नंबर 1 वठी वियो। ॾिसो ड्रामा, इहे पाठ जेको आहे न, छॾो त छूटे, है न। जेकी बि ॻाल्हियूं आहिनि न, अगरि तव्हांजे दिमाग़ में मन में तव्हांजी बुद्धि ज़बरदस्ती होॾे वञे थी, मन में बार बार उहे ई संकल्प अचनि था, बाबा खे यादि करे विहूं था, उहे ई वीचार अचनि था, त छॾो त छूटे। तव्हां हुन ॻाल्हियुनि खे छॾंदव त तव्हां छुटंदव, है न। त हाणे हिन पाठ सां ई ब्रह्मा बाबा नंबर 1 थी विया। शुरू खां छॾो त छुटिजी वियो न। ईअं न सोचो कि साथी मूंखे छॾनि त मां छूटां, संबंधी छॾनि त छूटां, विघ्न विझण वारा विघ्न विझण खां छॾनि त मां छूटां, है न। ईअं न सोचो कि माण्हू मूंखे छॾनि, संबंधी मूंखे छॾनि, विघ्न विझण वारा छॾनि, ईअं न। भई बाबा छा चवंदा आहिनि, तव्हां मरियो मरी वई, तव्हां मरियो मरी वई, मतिलबु तव्हां पुराणी बोल चाल व्यवहार रीति रस्म संबंधनि सां, ये सम्झो कोई इंसान मरी वेंदो आहे, हिकु सेकेंड सोचो कि है न असां न मरी वियासीं, त सम्झो सभु कुझु छुटिजी वियो। मरण खां पोइ त इंसान जो शरीर बि जलाईंदा आहिनि, हुननि जी चीजियूं आदि सभु हीअं यूज़ कंदा आहिनि या ॾेई छॾींदा आहिनि। हिकु सेकेंड सोचो कि असां मरी वियासीं, पोइ तव्हांजे बिना कमु हलंदो? त तव्हांजे मरण खां पोइ बि ॾाढी सारी ॻाल्हियूं पाणे ई हलंदी रहंदियूं, सभु कमु थींदो रहंदो न। कोई कुझु रुकंदो आहे? अॼु ताईं ब्रह्मा बाबा शरीर छॾे, मम्मा शरीर छॾे, यज्ञ रुकियो? जॾहिं भॻवान जो कमु ई न रुकियो, है न, त पोइ बाक़ी इंसान त ॾाढी परां जी ॻाल्हि आहे, है न। त कंहिंजे शरीर छॾण सां कुझु बि रुकंदो न आहे। अॼु ॾिसो जंहिंजा ॿार नंढा हूंदा आहिनि, अगरि सम्झो हुननि जा माउ पीउ शरीर छॾे छॾंदा आहिनि, त उहे ॿार बि पलिजी वेंदा आहिनि, है न। ॿार पलिजी वेंदा आहिनि न पाण ई। त ईअं ई
धीरे धीरे जेतिरा तव्हां अॻियां वधंदा वञो न, पंहिंजी जेकी बि दैहिक ज़िम्मेवारियूं आहिनि, दैहिक जो बि आहे, उन्हनि खे निभाईंदे हुए बि उपराम रहो। मतिलबु हीअं न सोचो मुंहिंजे बिना कुझु थींदो ई न, तव्हांजे बिना बि सभु कुझु थी सघंदो आहे। बसि असां माण्हुनि खे आदत विझी छॾंदा आहियूं, स्पेशली है न जो माउरियूं आहिनि न, पंहिंजे ॿारनि खे आदत विझी छॾंदियूं आहिनि। हुननि खे कपिड़ा बि हथ में ॾियो, रोटी बि हथ में ॾियो। हिकु ॾींहुं मां न आहे त ॿार सोचंदो छा करां, कुझु सम्झ में ई नथो अचे, हीअं हूअं, है न। त जीअं जीअं ॿार वॾो थींदो वञे हुनखे सेखारींदा वञो, हिते कपिड़ा पिया आहिनि, हिते रोटी पई हूंदी आहे, हिते हीअ सामान पियो हूंदो आहे। न हुननि खे पंहिंजा कपिड़ा ख़ुदि धोइण सेखारियो, पंहिंजा बर्तन ख़ुदि धोइण सेखारियो। अगरि हुननि खे पढ़ाई लिखाई करे कमाई करणी आहे त ख़ुदि ढूंढनि था न, ख़ुदि करनि था। असांखे बसि हुननि खे थोरो सेखारिणो हूंदो आहे, थोरो वरसो आहे त ठीकु आहे, न त पाण ई कंदा। सभु कुझु संबंधी आहिनि, परिस्थितियूं आहिनि, अचनि थियूं वञनि थियूं, कोई कंहिंजे लाइ रुके थो? अॼु कोई बीमार थियो, चलो हॉस्पिटल, पैसा आहिनि त हॉस्पिटल में न आहे त साधारण हुते बि माण्हुनि जो ट्रीटमेंट थींदो थो रहे। जेतिरो असां सोचदा आहियूं न ओतिरो ज्यादा फसंदा आहियूं। हिन करे बाबा चवनि था छॾो त छुटो। इहे न सोचो कि साथी मूंखे छॾनि, संबंधी मूंखे छॾनि, विघ्न विझण वारा मूंखे छॾनि, न। मां फ्री आहियां, जेके जेतिरो विघ्न विझणो आहे विझनि। त बाबा चवनि था भिन्न भिन्न परिस्थितियूं मूंखे छॾनि, ये कॾहिं न सोचो। सदा स्वयं खे यही पाठ पक्को प्रैक्टिकल में ॾेखायो। ब्रह्मा बाबा सदा स्वयं खे यही पाठ प्रैक्टिकल में पक्को ॾेखायो। वैसे तव्हां बि फॉलो फादर करो, है न, तव्हां बि फॉलो फादर करो। भिन्न भिन्न परिस्थितियूं मूंखे छॾनि त मां छूटां, भिन्न भिन्न परिस्थितियूं मूंखे छॾनि त मां छूटां, ये कॾहिं न सोचो। है न, कई माण्हू सोचते हैं न बस ये ॻाल्हि ठीक थी वञे त असां ठीक थी वेंदासीं। उहा ॻाल्हि ठीक थी वई, हुन खां पोइ ॿी ॻाल्हि अची वई। कई ॿार चवंदा आहिनि बसि मूंखे इहे ई वठी ॾियो, हुन खां पोइ मां तव्हांखे कॾहिं कुझु न चईं। उहो वठी ॾिनी, थोरे ॾींहंनि खां पोइ वरी कुझु खपे, है न। त ईअं त थींदो ई रहंदो आहे न। त बाबा चवनि था हाणे माण्हू चवनि कि बसि इहे थधि हली वञे, मुंहिंजो शरीर बिल्कुलु ठीक थी वेंदो। वरी गर्मी बारिश छा छा ईंदो रहंदो वरी हुनमें शरीर में। छो जे असांजो शरीर बि त 5 तत्वनि सां ठहियल आहे न। त जेतिरो 5 तत्वनि में परिवर्तन ईंदो ओतिरो असां में बि ईंदो रहंदो, है न। त बाबा चवनि था हीअं न सोचो छॾऊं त छूटे, है न, जो ओटे सो अर्जुन। बाबा चवनि था फॉलो फादर करो। जो अर्जुन ठही वियो अर्थात बाप जे अति समीप समान कंबाइंड ठही वियो, न। बाबा हमेशह चईंदा आहिनि न हे अर्जुन में तव्हांजो नंबर अॻियां हुजणो खपे। अर्जुन मतिलब जो बाबा चईं उहो करण वारो, फर्स्ट नंबर। गीता में अर्जुन लिखायो, अर्जुन मतिलब हिकु अर्जुन न हुयो। बाबा मूंखे जो चवनि था उहो मां सभिनि खां पहिरियों करे करे ॾेखारियां। हीअं कॾहिं सोचियो आहे असां त तव्हां अर्जुन ठही वेंदा, तव्हांखे बाबा जो प्यार बि ॾाढो मिलंदो। ॾिसो अगरि तव्हांजो ॿार आहे न, तव्हां पंहिंजे ॿार खे चयो कि बेटा हीअं न हीअं कर, ऐं उहो तव्हांजो चयो मञी करे हुन हीअं कई, तव्हां ॾिठो ॿुधो, तव्हांखे केॾी ख़ुशी थींदी आहे न कि मुंहिंजे ॿार मुंहिंजो चयो मञे, है न। अॼु ॾिसो माण्हू पंहिंजे माउ पीउ जे चए ते शादी बि करे थो वठे। शादी खां पोइ अगरि हुनजे जीवन में कोई विघ्न प्रॉब्लम अचे थी त माउ पीउ बीठा हूंदा आहिनि हुन सां गॾु, है न।
ऐं माउ पीउ बि ख़ुशि थींदा आहिनि की अरे मुंहिंजे चइण ते मुंहिंजे ॿार शादी कयूं, भले ॿार खे वणे न वणे, लेकिन उहो सोचदो आहे माउ पीउ खे त ख़ुशी ॾियूं, है न, हुननि पैदा कयो आहे, ईअं कयो आहे। त बाबा असांखे त बाबा असांखे चवनि था ईअं, जो बाबा चवनि। अॼु जी तव्हां मुरली ॿुधी हूंदी, है न, सॼी मुरली ॿुधी हूंदी, 4 पेज जी मुरली हूंदी आहे। 4 पेज जी मुरली जो मथे सार बि हूंदो आहे, पुठियां धारणा, वरदान, वरी ॿ स्लोगन हूंदा आहिनि। कोई त पॉइंट तव्हांजे दिमाग़ में अॼु क्लिक थियो हूंदो न, कोई त तव्हांखे लॻियो हूंदो की हा मां ईअं कंदमि, बसि उहो तव्हां अॼु करे छॾियो। अगरि हिक खां ज्यादा आहिनि त ॾाढो ई सुठो, लेकिन बाबा अॼु छा चईं, उहो मूंखे करिणो ई आहे। बाबा अॼु चईं न, ज्यादा इच्छायूं न रखो। वैसे त ॾाढो कुझु चईं बाबा, लेकिन अगरि सोचो तव्हां छा खयो न, बाबा अॼु चईं इच्छायूं न रखो। ईअं ई तव्हां कहिड़ो पॉइंट अॼु तव्हांजे दिमाग़ में आयो, बसि उहो तव्हां अॼु जी प्रैक्टिकल पंहिंजे जीवन में करे वठो। अॼु खां ख़ुदि सां प्रॉमिस करे वठो कि मुंहिंजे जीवन में कोई बि इच्छा न आहे, हिक ई इच्छा हुई बाबा खे पाइण जी, सो पाए वठी। हिन न पाइणो हुयो जो पाए वरितो, बाक़ी छा खपे, है न। बसि हमेशह यादि रखो, तव्हांखे कॾहिं बि कुझु लॻे न, त तव्हां हमेशह यादि इहा ॻाल्हि खे दिमाग़ में विहारे रखो, मूंखे जो खपंदो हुयो उहो त मूंखे मिली वियो, है न। त हिन सां छा थींदो कि असांखे जो खपंदो, असां त शिव बाबा खे ॾिसी आयासीं न, असां थोरी सोचियोसीं कि शिव बाबा हिते कोई सतयुग जी राजधानी था ठाहिनि, असांखे स्वर्गवासी ठाहींदा, असांखे महाराजा महारानी ठाहींदा, कॾहिं सोचियोसीं ईअं? असांखे राजा रानी महाराजा महारानी ठाहींदा, कॾहिं सोचियो? असां परमधाम में वेंदासीं, असां परमधाम में वेंदासीं, स्वर्ग में वेंदासीं, कॾहिं सोचियो हुयो? असां त ज्ञान ॿुधो कि अरे वाह, इहे त शिव बाबा जो ज्ञान आहे, है न। हिते त मेडिटेशन सेखारींदा आहिनि, आत्मा परमात्मा जो कनेक्शन कीअं थिए इहे सेखारींदा आहिनि, है न। कोई ज्ञान खे ॿुधी आयो, कोई मेडिटेशन खे ॿुधी आयो, कोई शिव बाबा जो ज्ञान आहे, मतिलबु कोई न शिव जा भॻत, जेका शिव जा भॻत हूंदा उन्हनि सोचियो हूंदो भई त शिव बाबा जो ज्ञान आहे। जेका कृष्ण जा भॻत आया हूंदा ज्ञान ॿुधी करे, अरे हिते त कृष्ण जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। कोई भाउ भेणनि जे स्नेह ॾिसी करे आया, कोई छा आया, कोई छा आया, असांखे थोरी पतो हुयो कि हिते कोई बाबा हीअं राजधानी जे लाइ पढ़ाई था पढ़ाइनि। त असांखे त बसि शिव बाबा जो परिचय मिली वियो, शिव बाबा किथे रहंदा आहिनि, कीअं आहिनि, असांजो हुन सां छा संबंध आहे, उहो छा, कीअं हुनखे यादि करिणो, कीअं आत्मा खे ख़ुशी मिलंदी आहे, त बसि इहे ई त खपंदो हुयो। हुनजे अलावा बाबा जो ॾियनि था, पोइ ॾियनि, तव्हां पुरुषारत कंदा वञो, जो बाबा चए उहो कंदा वञो, जो प्राप्ति थींदी थींदी, है न। त ईअं ई बाबा असांखे चवनि था अर्जुन ठहो, त अर्जुन ठहो, अर्थात बाबा जे अर्जुन ठही वेंदा न, जो बाबा चवनि उहो पहिरियों मां करां, उहो ठही वेंदा न, त बाबा जे तव्हां अति समीप, बाबा जे समान कंबाइंड थी वेंदा। जो तव्हां सभी बि बाप दादा कंबाइंड चईंदा आहियो न, त ईअं ठहिया आहियो, कॾहिं कीअं, जीअं इहे बिजली करे थी, हुन समय बिजली बार बार ईंदी वेंदी हूंदी, त बाबा चवनि था जीअं बिजली बार बार अचे वञे थी, हीअं त न कंदा आहियो तव्हां बि,
त कॾहिं छॾो त छूटो, कॾहिं ॿियनि खे छॾो, ॿिया छॾनि त छूटो। ये खेल त न कंदा आहियो कि तव्हां सोचदा आहियो छॾियो त छूटे, है न? त चेक करो। खेल त न खेॾंदा आहियो कि असां छॾूं त छूटे या उहो छॾनि त छूटे। त बाबा चवनि था सदा ईअं खेल त न कंदा आहिनि, सदा सुठो लॻंदो आहे ऐं अचणु वञणु सुठो लॻंदो आहे। त हर ॻाल्हि में चाहे स्वभाव परिवर्तन में, संस्कार परिवर्तन में, हिक ॿिए जे संबंध में अचण में, परिस्थितियुनि में या विघ्न खे पार करण में छा पाठ पको करणो, है न? हर ॻाल्हि में चाहे स्वभाव परिवर्तन में, संस्कार परिवर्तन में, हिक ॿिए जे संपर्क में अचण में, परिस्थितियूं या विघ्न पार करण में छा पाठ पको करणो आहे कि छॾो, स्वयं छॾो त छूटो। पंहिंजो पुराणो स्वभाव तव्हां छॾो त छूटंदव, तव्हांजा पुराणा स्वभाव संस्कार तव्हां छॾंदव त छूटंदो, है न? तव्हांजे हिक ॿिए जे संपर्क में अचणु, माण्हुनि खे त इच्छा थींदी आहे लेकिन असांजी इच्छा उत्पन्न न थिए कि भई उहे अचनि, है न? कॾहिं कॾहिं थींदो आहे न माण्हुनि खे कि हा असांखे न तव्हांजी सिक पई लॻे, असांखे कंहिंजी सिक न लॻणी खपे। हाणे न ईअं न सोचूं कि हा भई ॾाढा ॾींहं थी विया आहिनि हुननि सां मिलिया न आहियूं। ब्राह्मण परिवार में अलॻि ॻाल्हि आहे, लौकिक में न थियणी खपे हीअं। त बाबा चवनि था इन रीति सोचो, न त माण्हू त अगरि तव्हां यादि कंदव त उन्हनि खे त ॿियो ई ज़्यादा लॻंदो। परिस्थितियूं या विघ्न पार करण में पहिरियों तव्हां छॾो परिस्थितियूं या विघ्ननि खे। ईअं न सोचो कि विघ्न समाप्त थिए त मां अॻियां वधा, न, तव्हां छॾो त विघ्न बि तव्हांखे छॾे छॾंदो, है न? केॾी वॾी ॻाल्हि आहे। परिस्थितियुनि खे तव्हां छॾो त हली वेंदियूं, परिस्थितियूं तव्हांखे न छॾंदियूं, तव्हांखे छॾिणो पवंदो। हिन करे बाबा चवनि था छॾो त छूटो। ॿियूं आत्मायूं संस्कार जे टक्कर में बि ईंदियूं आहिनि, ॿी आत्मायूं संस्कारनि जे टकराव में बि ईंदियूं, त बि इहे सोचो मां छॾां त छूटे, इहे टकराव छॾे त छूटऊं, ईअं न। इहे सम्झो कोई माण्हू तव्हांजे न स्वभाव संस्कार सां तव्हांजो न हुन सां टकर थो थिए, त ईअं न सोचो कि इहा टकराव करणु बंदि करनि त मां छूटां। बाबा चवनि था ईअं न, तव्हां सोचो मां छॾां त छूटे, तव्हां चुप रहंदव त ॻाल्हि ई ख़तमु थी वेंदी। अगरि इहे छॾे त छूटो थी वेंदो त टकराव समाप्त, पोइ ॿियो शुरू थी वेंदो, है न? अगरि सम्झो कि हुन टकराव करणु बंदि कई त छा थी वेंदो? ॿियो शुरू थी वेंदो। हिन करे बाबा चवनि था तव्हां ई चुप थी वञो त ॻाल्हि ई ख़तमु थी वेंदी। केसि ताईं इंतज़ारु कंदा रहंदव कि इहा छॾे त छूटे। ये माया जा विघ्न व पढ़ाई जा पेपर त समय प्रति समय भिन्न भिन्न रूपनि सां अचणा ई आहिनि। बाबा चवनि था ये माया जा विघ्न पढ़ाई जा पेपर त समय समय प्रति न भिन्न भिन्न रूपनि में अचणा ई आहिनि। ॾिसो बाबा असांखे स्वयं, ॾिसो दुनिया में एॾो दुख एॾो परेशानी आहे, माण्हू भॻवान खे चवनि था कि हे भॻवान तूं ही छा थो करे, बल्कि बाबा त कुझु करनि ई नथा। बाबा त चवनि था हे तव्हांजो हिसाबु किताबु आहे। अॼु बाबा चई न
कि मूंसां मदद न मांगो, ये तव्हांजो हिसाब किताब आहे, मूंखे यादि करो त मदद आपे ई मिली वेंदी। ऐं दुनिया में अॼु ॾिसो कोई माण्हू हॉस्पिटल, सम्झो कोई माण्हू हॉस्पिटल पहुची थो वञे, माण्हू त सभु सोचनि था इहो भॻवानु ई करे थो, ऐं भॻवानु असांजी हिन में मदद कंदो। केॾी आश लॻाए वेठा हूंदा आहिनि। सम्झो कोई अॼु अचानक हॉस्पिटल पहुची वियो त उहो त माण्हू त भॻवाननि ते भॻवान खे ब्लेम बि कंदा आहिनि ऐं भॻवान खे प्रार्थना बि कंदा आहिनि, लेकिन हिते त स्वयं बाबा असांखे चवनि था कि मां त कुझु कयो ई न, ऐं मां त तव्हांजी मदद बि न करे सघंदो आहे। मतिलबु असां ज्ञानी टू आत्मा बि बाबा जो ज्ञान ॿुधूं, बाबा जो भई बाबा जो बि चवनि था उहो कंदा हलो, त बि बाबा असांखे चवनि था कि मां तव्हांजी मदद न करे सघंदो आहे। जो यादि कंदो, इहे त तव्हांजे पिछले जन्मनि जो हिसाबु किताबु आहे, इहो त तव्हांखे चुक्तो करिणो ई पवंदो। ऐं दुनिया वारा माण्हू वीचारा ॾिसो कीअं आश लॻाए करे वेठा आहिनि। सोचो भॻवानु बाबा केरु आहिनि। बाबा चई न कि मूंसां कहिड़ी उमेद न रखो, कृपा मांगण जी ज़रूरत न आहे, पंहिंजी महिनत करणी आहे, है न। तव्हांजो दिवालो निकिरे, बीमार थियो त ही तव्हांजो हिसाबु किताबु, मूंसां उमेद बि न रखो कि मां तव्हां ते कृपा कंदमि। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ऐं अज्ञान काल में माण्हुनि खे ॾिसो केॾा वीचारा, मतिलबु ईअं सोचो कि अज्ञान में मनुष्य भॻवान जे लाइ छा सोचंदा आहिनि ऐं असली में भॻवान छा सम्झंदा आहिनि, भॻवान जी मत छा आहे, भॻवान जो कमु छा आहे, केॾो अलॻि आहे। अज्ञान काल में त केरु कंहिंजो एक्सीडेंट थियो त बि चईंदा हे भॻवान तूं इहे छा कई, वरी एक्सीडेंट त ठीकु थियण लाइ बि भॻवान वटि वेंदा। मतिलबु इंसान खे सम्झ ई न आहे। हिकु त असां ब्लेम था करूं कि तूं इहे छा कई, मुंहिंजे ॿार जी रक्षा न कई, हीअं न कई, तव्हांजो ॿारु वञी ॿियनि खे मारे, बाक़ी हुन सां कुझु बुरो थिए त भॻवानु हुन जी रक्षा करे, ऐं जेके उहो मारे थो उन्हनि जी रक्षा न करे, इहे त ग़लति आहे न। लेकिन इहे त भक्ति मार्ग में त जीअं शब्द जीअं न माण्हुनि जे दिमाग़ में लिखल ई आहिनि, मुख में आया आहिनि, बसि बिना सोचे सम्झे चईंदा रहंदा आहिनि। वरी चवनि था कि तूं इहे छा कराई, मुंहिंजे ॿार जो एक्सीडेंट कराए छॾी, है न। केॾो वॾो दोष इंसानु हणंदो आहे भॻवान खे कि हे भॻवान तूं इहे छा कई, है न। हीअं के इंसान खे चओ, हुनजे पीउ खे चओ कि अरे तव्हां हिन जो टक्कर छो करायो, हुनजो पीउ चईंदो मां थोरी करायो हिन जो टक्कर वेही करे। त तव्हां हुन आत्मा जे पीउ परमात्मा खे चओ था, भॻवानु हुनजी आत्मा जो पीउ आहे, तव्हां हुनखे चओ था कि हे भॻवान तूं हिन जो ये छा कई, मतिलबु कि भॻवानु तव्हांजे पुट जो टक्कर कराई, एक्सीडेंट कराई, त मतिलबु ॾिसो माण्हू छा था चवनि। ऐं बाबा वरी हुन खां पोइ टक्कर बि भॻवानु कराई, हाणे बचाए बि तूं ई, रक्षा बि तूं ई कर, है न। त बाबा चवनि था कि मां कुझु न ॼाणंदो आहियां, तव्हां छॾो त छूटे, है न। त बि मां छॾां त छूटे, इहे टकराव छूटे, इहा टक्कर छूटे, इहा बीमारी छूटे त मां छूटां, हीअं जो बि अगरि इहे छॾे त छूटी वेंदो, बाबा चवनि था त ॿियो कोई ॻाल्हि शुरू थी वेंदी। केसि ताईं इंतज़ारु कंदा रहंदव कि इहा छॾे त छूटे। इहा माया जा विघ्न या पढ़ाई जा पेपर त समय प्रति समय भिन्न भिन्न रूप में अचणा ई आहिनि। त पास थियण लाइ मां पढ़ां त पास न, या टीचर पेपर हॉल करे पेपर हॉल में अची करे पेपर करे त पास थियां, छा करिणो आहे, छा करिणो पवंदो आहे। मां पढ़ां त मां पास थियां न, इहा ठीकु आहे न, है न।
बाबा खे थोरी स्वर्ग में राजे ई करणी आहे, स्वर्ग जी राजे बि तव्हांखे वठणी आहे, त सिखणो बि त तव्हांखे पवंदो न। त तव्हां पढ़ो त तव्हां पास थियो न। ईअं ई हिते बि सभु ॻाल्हियूं आहिनि। मां स्वयं पास करे वञा, मां स्वयं पास करे वञा। फलानो व्यक्ति, बाबा चवनि था फलानो व्यक्ति पास करे ईअं न, फलानी परिस्थिति पास करे ईअं न, मूंखे पास करिणो आहे, है न, मूंखे पास करिणो आहे। हिन खे चइबो आहे छॾो त छुटे। भई सम्झो कोई असां ते चिल्लाए थो, कोई असां ते उल्टो सुल्टो चए थो, चइनि ॾेसि, असांखे छा पई आहे। अॼुकल्ह त वैसे ई माण्हू अलॻि अलॻि घरनि में रहनि था, कहिड़ो तव्हां सां गॾु रहनि। कोई आहे न कंहिंखे परां बि कोई ख़बर पहुचंदी न कि फलाणे तव्हांजे लाइ हीअं चईं, तव्हांखे लॻे अलाए छा चईं, मूंखे त पतो ई न आहे। कोई तव्हांखे फ़ोन करे बि ॿुधाए न, चईं त चईं, मां कोई ईअं थोरी कयो आहे। मां असांखे त कुझु एक्सप्लेनेशन बि न ॾियणो आहे। पोइ तव्हांखे चए पई कि न तव्हां त पागल आहियो, तव्हांखे त दिमाग़ न आहे, हीअं कंदा आहियो, हूअं कंदा आहियो। अगरि कोई तव्हांखे फ़ोन करे हीअं चए त तव्हां छा चईंदव? तव्हां हुनजी ॻाल्हियूं ॿुधी करे डिस्टर्ब थींदव या चईंदव चल ठीकु आहे, चइनि ॾिसो चए थी, मूंखे त कोई फ़र्क़ु नथो पए, मूंखे त कमु आहे, मां त वञा थी, बसि फ़ोन रखी करे हली वञो। ईअं स्थिति आई आहे असांजी कि असां वेही सोचूं कि अच्छा मूंखे चए पई तूं पागल आहे, ईअं आहे, ईअं आहे, हिनखे दिमाग़ कोन अथसि, हीअ अहिड़ी आहे कि तव्हां चईंदव अरे मूंखे त पतो न आहे, हुनखे जो चइणो आहे चइनि ॾेसि, मूंखे त कमु आहे, मां त वञा थी, है न। मां बि अहिड़ी न आहियां, उहो बि अहिड़ी न, उहो बि सुठी, मां बि सुठी, सभु सुठा, चल छॾ। त हिनखे चइबो छॾो त छूटे। न त अज्ञान काल में त कोई कंहिंखे ॿुधाए कि फलानो हीअं पियो चए, फलानो हीअं पियो चए, फलानी हीअं कई, कहिड़ी लंबी ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि। ॻाल्हि कहिड़ी अलाए कंहिं मतिलब सां चयो, ॿुधाइण वारे तव्हांखे कंहिं एक्सप्रेशन सां, कंहिं भाव सां ॿुधायो, तव्हां त सम्झदार आहियो न, है न। सम्झो अॼु नंढे भाउ अगरि वॾे भाउ खे चई बि छॾियईं ये हलणो थी त हल, ज़्यादा मुंहुं न सुजाइजांइ उते, न त पंहिंजो शादीशुदा वॾो भाउ ऐं शादीशुदा नंढो भाउ अगरि वॾे भाउ खे चए भई तोखे हलणो थी त हल हुनजी ज़ाल जे साम्हूं, बाक़ी उते हली करे मुंहुं न सुजाइजांइ, न त वेठो जिते। हाणे हुन भाउ हुनखे चईं, उहो भाउ ॼाणे हुननि जो कमु ॼाणे, असांखे थोरी बुरो लॻणो खपे, न ई हुननि जी ज़ालुनि खे बुरो लॻणो खपे, है न। जीअं न भाउ भेण न चईंदा आहिनि, जीअं माउ पीउ चई छॾंदा आहिनि ॿारनि खे, तोखे आहे न हलणो थी त हल, बाक़ी उते हली मुंहुं सुजाए न वेहिजांइ, है न। भई वॾा थी वियो, शादी थी वई त छा आहे जो, पंहिंजो नेचर बि त ॾिसो, नेचर स्वभाव संस्कार सां वॾा थोरी थिया आहियो, चइणो ई पवंदो हाणे न। त अगरि हीअ कंहिं चई छॾी, हाणे हिन में छा आहे। ॾिसो ॻाल्हि खे नंढो वॾो करणु असांजे मथां आहे, इनखे चइबो आहे छॾो त छूटे। ॻाल्हि खे नंढो करे छॾे छॾो त छुटिजी वेंदी। इंतज़ार न करो, इंतज़ाम करो। बाबा चवनि था इंतज़ार न करो, इंतज़ाम करो। कि इंतज़ाम न कंदव त पंछी बि आयो, पंख बि आयो, सुंदर बि ॾाढा आयो, बाप जे वृक्ष ते बि वेठा आहियो, अर्थात ब्राह्मण परिवार जा बि ठही आहियो, लेकिन कंहिं बि प्रकार जे
स्व जे संस्कार व स्वभाव, ॿियनि जे स्वभाव संस्कार खे ॾिसण ऐं वर्णन करण जी कमज़ोरी अगरि आहे, बाबा असांखे कल्ह बाबा असांखे चई कि इंतज़ार न करो कि परिस्थिति बदिले, इंसान बदिले, उहो पंहिंजो व्यवहार ठीकु करे, इहे समय बीती वञे त सभु ठीकु थी वेंदो। इंतज़ार न करो, इंतज़ाम करो। अगरि इंतज़ाम न कंदव त तव्हां पंछी बि आहियो, तव्हांखे पंख बि आहिनि, बाबा जा बि ठही विया आहियो, ब्राह्मण परिवार जा बि ठही आहियो, लेकिन अगरि कहिड़े बि प्रकार जे स्व जे संस्कार व स्वभाव, ॿियनि जे स्वभाव संस्कार खे ॾिसण ऐं वर्णन करण जी अगरि कमज़ोरी आहे, पुरुषार्थ में निराधार न आहियो, अगरि आधार आहे, कहिड़े बि व्यक्ति या वस्तु जो लगाव आहे, कहिड़े बि गुण व शक्ति जी कमी आहे, इन भिन्न इहे डालियूं आहिनि। बाबा चवनि था कि अगरि तव्हां में छा अथई बाबा, ख़ुदि जो स्वभाव संस्कार, ॿियनि जो स्वभाव संस्कार ॾिसण वर्णन करण, है न, के व्यक्ति या वैभव में लगाव, कंहिंजी बि गुण व शक्ति जी, कहिड़े बि गुण या शक्ति जी कमी, ये सभु छा आहे, भिन्न डालियूं आहिनि। त हिन डालियुनि मां असां कहिड़ी डाली खे पकड़े करे त न वेठा आहियो, है न, पकड़े करे त न वेठा आहियो, चेक कजो। अगरि कहिड़ी बि डाली खे पकड़ियो आहे त बाबा जे सदा अंगुली ते नचण वारा, अर्थात सदा श्रीमत जी अंगुली जे आधार ते हलण, अहिड़ो समीप जो अनुभव न करे सघंदा। बाबा असांखे चवनि था कि अगरि हिन भिन्न डालियुनि ते तव्हां डालियूं पकड़े रखियूं आहिनि न, कि हिन जो स्वभाव संस्कार अहिड़ा या ख़ुदि जा या कोई कमी कमज़ोरी या कंहिं व्यक्ति वस्तु में लगाव, कंहिं गुण शक्ति जी कमी, अगरि कंहिंखे पकड़े वेठा आहियो त तव्हां बाबा जी उंगली ते नचण, अर्थात सदा श्रीमत जी उंगली जे आधार ते हलण वारा, अहिड़ो समीप न अनुभव कंदो, है न। बाबा हिन मुरली जे महावाक्यनि जे शुरू में चई न कि कोई ॿार त मुंहिंजे हथ ते वेठा हुया, उंगली में, कोई कंधे ते वेठा हुया, त उंगली ते वेहण मतिलबु, उंगली ते नचण मतिलबु सदा बाबा जी श्रीमत जी उंगली जे आधार ते हलण वारा, सदा बाप जे हर कर्तव्य में सहयोगी, अर्थात कंधे ते नची न सघंदा। अगरि श्रीमत के फॉलो न कंदासीं त बाबा जे कर्तव्य में सहयोगी, अर्थात कंधे ते नची न सघंदा न। कंधो मतिलबु सहारो हूंदो आहे न, सहयोगी। ॾिसो भॻवान बि बाबा बि असांखे चवनि था कि मुंहिंजा सहयोगी ठहो, है न। शिव बाबा कुछ अकेला करे सकता, है ना। बाबा की भी मददगार खपनि न। सम्झो तव्हांजी गली में तव्हां ई आहियो बाबा खे यादि करण वारा, त तव्हां बाबा जा न ॾाढा इम्पोर्टेंट इंस्ट्रूमेंट आहियो, है न। बाबा विदेशियुनि खे बाबा एॾो प्यार छो कंदा आहिनि? वैसे त बाबा सभिनि खे कंदा आहिनि, लेकिन विदेशियुनि खे ख़ासि छो कंदा आहिनि? छो जे विदेशनि मां कंहिं कंट्री मां त हिकु ॿार ॿ ॿार ईंदा आहिनि। कोई अहिड़ी कंट्री हूंदी आहे न जीअं अफ़गानिस्तान या अहिड़ी कोई कंट्री, सोचो कंहिं कंट्री मां सिर्फ़ु हिकु बाबा जो ॿारु ठहे। कॾहिं ॿुधियो विदेशनि मां 10,000 आया? न, हमेशह विदेश मां चईंदा 40 कंट्रीज़ मां 1000 ॿार आया, 40 कंट्री मां 500 ॿार आया।
त हुन हिसाब सां सोचो, हुन कंट्रीज़ जे हिसाब सां घणा हूंदा हुन में। त ॾिसो, अगरि के कंट्री में हिकु बार बि हूंदो उहो बाबा खे हुन यादि कंदो त हुन कंट्री में बाबा जी रेस पहुचंदी। मतिलबु तव्हां सोचो कि बाबा ज्ञान सूर्य आहिनि, लेकिन सोचो कि तव्हांजे शहर में मेन लाइट हाउस त आहे, लाइट प्रोडक्शन त थींदो आहे, लेकिन अगरि तव्हांजे मोहल्ले में अगरि वो जो हूंदी आहे न, हर मोहल्ले जो अलॻि अलॻि इलेक्ट्रिसिटी जाते ईंदी आहे, त कीअं ईंदी तव्हांजे घर लाइट, है न? त मेन खां पहिरियों सप्लाई थींदी तव्हांजी कॉलोनी में, हुन खां पहिरियों ॿियो काथे ईंदी, तॾहिं त तव्हांजे घर ईंदी। त ये बि जेसि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे न यादि कंदासीं तेसि ताईं पूरी लाइट कीअं फैलंदी। त कंहिं कंट्री मां हिकु बार बि ईंदो त उहो बाबा जो केॾो लाडलो हूंदो, सोचो, है न? उन हिसाब सां बाबा चईंदा आहिनि कि मूंखे विदेशी ॾाढा प्रिय आहिनि। ऐं विदेशियुनि जे पुरुषार्थ खे ॾिसी बि बाबा चईंदा आहिनि, सदा बाप जे कर्तव्य में सहयोगी कॾहिं ठही सघंदा, कंधे ते नची कीअं सघंदा, जॾहिं तव्हां बाबा जी श्रीमत रूपी अंगुली ते नचंदा। हिकु आहे सदा सहयोगी, ॿिया आहिनि कॾहिं कॾहिं सहयोगी कॾहिं वियोगी। सदा सहयोगी, कॾहिं कॾहिं सहयोगी कॾहिं वियोगी, छो? है न? भले तव्हां ॿियो कुझु ॻाल्हि छॾे छॾो, लेकिन बाबा खे यादि करणु कॾहिं बि न छॾिजो। इहो ई तव्हांजो सभिनि खां वॾो सहयोग आहे। भले तव्हां धन सां तन सां सेवा नथा करो यज्ञ में, लेकिन मन सां त करो, मन मना भव त रहो, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करणु, है न? त इहो थी वियो मन मना भव। भले तव्हां तन मना भव, धन बना भव, है न? भले तव्हां सेंटर ते सेवा न करो, या काॾे मधुबन में न करो, या काॾे प्रदर्शनी में क्लास वग़ैरह न करायो, लेकिन मन सां सदा बाबा खे यादि कंदा रहो। इहो बि बाबा जे कार्य में सहयोगी थियणु थियो। ॿियो आहे त बाबा चवनि था सदा सहयोगी, हिकु सदा सहयोगी, ॿियो कॾहिं कॾहिं सहयोगी जे बजाय वियोगी थी वेंदा आहिनि। छो जो कंहिं न कंहिं डाली खे पकड़े वठंदा आहिनि। हाणे पंहिंजे पाण खां पुछो मां केरु, है न? हाणे पंहिंजे पाण खां पुछो मां केरु, सम्झो? त अॼु जो पाठ छा पको कयो, छॾो त छूटो, पको कयो। डाली खे त न पकड़ंदा न, थकी वेंदा आहिनि त डाली खे पकड़े करे वेही रहंदा आहिनि। जीअं पंछी हूंदा आहिनि न, उहो उड़ी करे थकिजी वेंदा आहिनि त कंहिं न कंहिं पेड़ जी डाली ते वञी करे वेही रहंदा आहिनि। तव्हां बि हलंदे थकी पईंदा आहियो त ईअं त न चईंदा हिन जे कारण ईअं थियो, हिन ईअं कयईं, है न? त बाबा असांखे चवनि था थकी वेंदा त कोई न कोई डाली खे पकड़े करे वेही रहंदा। कॾहिं स्वयं में थकी वेंदा, कॾहिं ॿियनि सां थकी वेंदा, कॾहिं सेवा सां थकी वेंदा, त डाली खे पकड़े करे फिर चिल्लाईंदा आहियो हाणे छॾायो। कॾहिं न बाबा जा ॿार ई चईंदा आहिनि कि असां ई मरूं छा, पर बाबा त चईंदा आहिनि तव्हांखे ई मरणो आहे। कॾहिं कोई न बाबा जा ॿार न चईंदा आहिनि कि बाबा असां ई मरूं छा, मतिलबु असां ई चेंज थियूं हमेशह, इहे न थियनि। त इहो थियो डाली खे पकड़णु, है न? त बाबा जैसे कि चवनि था कि पकड़े वठंदा, पोइ चईंदा बाबा छुड़ायो।
पुराणे सां पूरो मरणो ई पवंदो तव्हांखे। मतिलबु पुराणो सुभाउ संस्कार चाल चलन व्यवहार ख़तमु करिणो ई पवंदो। सर्व शक्तियुनि खे सर्व गुण खे सर्व श्रीमत खे यूज़ करे हलणो ई पवंदो, है न। तव्हां सम्झो कॾहिं बाबा चईंदा आहिनि कि मां ई सभु कुझु करां, है न। त बाबा खे असां कीअं अधिकार सां सॾु कंदा आहियूं कि बाबा अचो मदद करो, है न। त बाबा ईअं ई असांखे बि परिवर्तन थियणो आहे। न त छा थींदो आहे, पकड़ंदा ख़ुदि आहियो ऐं बाबा असांखे छुड़ाइनि, भई डाली त तव्हां पकड़े रखी आहे, है न, ऐं छुड़ाइनि बाबा। ईअं छो? हिन करे बाबा सदा छुड़ाइण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। छॾो त ख़ुदि, छॾंदव त ख़ुदि न कंदव, जो कंदो सो पाईंदो। हाणे सम्झो उहो बदिले न बदिले, मूंखे त बदिलणो आहे। कई बार माण्हू चईंदा आहिनि न, कई बार न माण्हू चईंदा आहिनि हिन हीअं कई त गुस्सो आयो मूंखे, न त मूंखे गुस्सो न अचे। हिन हीअं कई त मूंखे गुस्सो आयो, चईंदा आहिनि न। हाणे सोचो कि कोई ॿार, मतिलबु कोई कहिड़ो बि इंसानु आहे, चाहे ॿार आहे चाहे वॾो, त हाणे उहो त परिवर्तन नथा थियनि। पोइ असां छा उन्हनि जे कारण पूरो संग में गुस्सो ई कंदा रहूं? असांजो त समय वेस्ट थी वियो न, है न। त तव्हां बि सोचो, चल ठीकु आहे, हिन आत्मा जो जेको भाग्य हूंदो सभु ठीकु थी वेंदो। हमेशह यादि रखो, मन में यही यादि रखो, मुख में यही चओ, सभु ठीकु थी वेंदो। तव्हां जेतिरो ॻाल्हियुनि खे हल्को कंदव ओतिरो ॻाल्हि हल्की थींदी। सम्झो काॾे तव्हांखे वञिणो आहे, है न। ॿार खे अकेलो बि न छॾे सघंदा आहियूं, हुनखे बि वठी वञिणो पवंदो। पर अॼुकल्ह न ॿार या वॾा, नंढा या वॾा न, उन्हनि खे न काॾे वठी वञण जे लाइ बि न ॾाढो कहलवाइणो पवंदो आहे, ॾाढो बार बार चइणो पवंदो आहे। त तव्हां सोचो, थी वेंदो तयारु, है न। जेतिरो थी सघे न, जो बाबा असांखे स्वभाव संस्कार जीअं चवनि था उअं ई करे हलो। त बाबा चवनि था, छॾो त छूटे, कंदव त पाईंदव। इहे बि बाप कंदा त पाईंदो केरु? करे बाप पायो तव्हां। इन जे लाइ बाबा करन करावन आहे ठही निमित तव्हांखे ठाहींदा आहिनि, है न। बाबा करन करावन हार आहिनि, लेकिन कंहिंजे लाइ? जो करणु चाहींदो। बाबा करन करावन हार आहिनि, लेकिन कंहिंजे लाइ? जो करणु चाहींदो, है न। इन करे बाबा करन करावन हार ठही निमित तव्हांखे ठाहींदा आहिनि। त महाराष्ट्र ऐं राजस्थान जा पंछी त सभु सुंदर आहिनि न, है न। कई बार बाबा खे ॿार चईंदा आहिनि न, बाबा तव्हां ई करायो, लेकिन उथिणो त तव्हांखे पवंदो। भई सम्झो कोई किथे क्लास कराइणी आहे, तव्हां चओ बाबा तव्हां ई कराइजो क्लास, त तव्हांखे वञिणो त पवंदो न। ईअं थोरी तव्हां हुते वेठा आहियो, तव्हां चओ कि बाबा तव्हां ई क्लास कराईंदो। अरे तव्हांखे उथी करे तयारु थी करे होॾे वञिणो त पवंदो। बॉम्बे में सुंदर पंछी हूंदा आहिनि ऐं राजस्थान में बि, त तव्हां बाप जा सभई सुंदर पंछी आहियो न, पंख वारा पंछी आहियो, लेकिन डाली वारा पंछी आहिनि या उड़ण वारा पंछी आहिनि? मतिलबु डाली ते वेठा हूंदा आहियो या उड़ंदा आहियो, ये चेक करो, है न। कईअनि जी आदत बि हूंदी आहे, केतिरो बि उड़ाए पोइ बि वञी करे वेही रहंदा। कहिड़ी ॻाल्हि में वशीभूत थियणु, अर्थात डाली खे पांव सां पकड़णु।
कंहिं ॻाल्हि में वशीभूत थियणु अर्थात डाली खे पांव सां पकड़णु। वशीकरण मंत्र भुलिजी वेंदा आहियो त वशीभूत थी वेंदा आहियो। कहिड़ी ॻाल्हि में वशीभूत थियणु मतिलबु डाली खे पकड़णु। वशीकरण मंत्र भुलिजी वेंदा आहियो त वशीभूत थी वेंदा आहियो। बाबा चवनि था वशीकरण मंत्र छा आहे? मनमना भव। त वशीकरण मंत्र न भूलो त वशीभूत न थींदो। त महाराष्ट्र जे पंछी केरु? उड़दा पंछी। सॼो महाराष्ट्र जो ग्रुप कहिड़ो पंछी आहे? डाली ते वेहण वारो आहे या उड़दो पंछी आहे? ऐं राजस्थान जे कहिड़ा पंछी आया आहिनि? छॾो त छूटे या छॾे ॾिनो, छूटिजी वियासीं। थकी वेंदा आहियो त डाली खे पकड़े वठंदा आहियो। राजस्थान जा पंछी ॾाढा सुंदर प्रसिद्ध आहिनि, नचण वारा पंछी आहिनि न, कंहिंजे वश त न थींदा आहियो न। चक लॻाइण वारा पंछी अर्थात सोचदा ॾाढो आहिनि। कई पंछी न चक लॻाईंदा रहंदा आहिनि त मतिलबु उहो सोचदा ॾाढो आहिनि। ईअं कंदा, ईअं करे ॾेखारींदासीं, लेकिन फिरदा रहंदा आहिनि आसपास, उड़दा न आहिनि। बाबा ही ॿारनि जे लाइ था चवनि, है न। कई बाबा जा ॿार न ईअं चक लॻाईंदा रहंदा आहिनि। चक लॻाइण मतिलबु ईअं कंदासीं, हीअं कंदासीं। चक लॻाइण मतिलबु ईअं कंदासीं, हीअं कंदासीं, लेकिन कंदा न आहिनि, उड़दा न आहिनि, फिरदा ई रहंदा आहिनि। मतिलबु इहे संकल्प कंदा रहंदा आहिनि। त चेक करो, तव्हां ईअं सोचंदा आहियो? अहिड़ा बि ॾाढा आहिनि जो चवंदा आहिनि कंदा कंदा थींदो ॾेखारींदा सोचदा। अहिड़ा बि ॾाढा आहिनि जो कंदे कंदे थींदो ॾेखारींदासीं, असां तव्हांखे करे करे ॾेखारींदासीं। सोचदा बि गे कंदा रहंदा आहिनि। सोचदासीं, ॾेखारींदासीं, कंदासीं। हिंदी में बाबा चवनि था कि अहिड़ा ॿार ॾाढा आहिनि जो चवंदा आहिनि करेंगे, होगा, ॾेखारींदासीं, दिखाएंगे, सोचेंगे, त गे अची वियो न। सिंधी में चओ त अहिड़ा ॿार ॾाढा आहिनि जो चवंदासीं कि हा बाबा कंदासीं, तव्हांखे करे करे ॾेखारींदासीं, सोचदासीं, त गे वारा। ये आसपास चक लॻाइण वारी आत्मायूं आहिनि। त चेक करो कि तव्हां इहे सोचता रहंदा आहियो या कंदा आहियो। वैसे असांजो ज्ञान ई आहे, बाबा जो ज्ञान ई आहे प्रैक्टिकल करे करे ॾेखारणु। जो सोचियो न उहो करे करे ॾेखारियो त बाबा खे बि सुठो लॻंदो। सिंपल आहे कि न, अगरि जीअं लौकिक में भी अगरि टीचर या माउ पीउ खे ॿार चए मां ईअं कंदमि ऐं उहो करे करे ॾेखारे त ख़ुशी थींदी आहे न। ऐं उहो सिर्फ़ु चईंदो ई रहे त माउ पीउ बि चईंदा कि तूं त बसि रोज़ु चईंदो ई रहंदो आहे, बसि कंदो कुझु न आहे, है न। टीचर बि चईंदी। त बाबा बि असांजा टीचर आहिनि न, माउ पीउ बि आहिनि त टीचर बि आहिनि। त बाबा बि चवनि था कि कई ॿार न बाबा खे दिलासो ॾींदा आहिनि कि बाबा ॾिसिजो असां कंदासीं, तव्हांखे करे करे ॾेखारींदासीं, सोचदासीं। त कहिड़ो ग्रुप लाया आहियो? मतिलबु महाराष्ट्र ऐं राजस्थान खां बाबा पुछनि था कि तव्हां कहिड़ो ग्रुप लाया आहियो। बॉम्बे सां कहिड़ा लाया आहियो? राजस्थान सां कहिड़ो ग्रुप लाया आहियो? सुंदर त सभी आहिनि, छोजी बाप जा ठही विया त आत्मा सुंदर त थी वई, है न। ब्रह्मन ठहिण था रंग त लॻी वियो।
न सोचो ब्रह्मण आत्माउनि जो उथणु खाइणु पीअणु केॾो परिवर्तन थी वेंदो आहे न। त बाबा चवनि था ब्रह्मण ठही वियो अर्थात रंग त लॻी वियो, रंग त अची वियो न, पंख बि अची वियो ज्ञान योग जो। मतिलबु पंख बि आहिनि असांखे, ज्ञान बि आहे, शक्ति बि आहे, त बि छॾो त छूटो यादि न रहंदो आहे, है न। सम्झो केरु पढ़ियलु लिखियलु बि आहे, कंहिंजे बैंक में पैसा बि आहिनि, लेकिन त बि उहे अगरि चीजूं न वठनि त बि अगरि उहे चीजूं न वठनि था त छा चईंदासीं न, अरे तव्हांखे एॾो पैसो बि आहे, एॾो तव्हां कमाई बि करो था, धंधो बि एॾो सुठो आहे, पैसो बि एॾो सुठो आहे, त तव्हां अहिड़ा फटल कपिड़ा छो था पायो। मतिलबु कई माण्हुनि खे न पंहिंजा कपिड़ा बि न छॾे सघंदा आहिनि, उहो फटल पई हूंदी, लेकिन हीअं न की नई वठी पायूं। भई तव्हां कमायो कंहिंजे लाइ था, सिर्फ़ु ॿारनि जे लाइ कमायो था, सिर्फ़ु लोन ॾियण लाइ कमायो था, या पंहिंजे खाइणु पीअणु उथणु वेहणु पाइणु आदि हिन ते बि ध्यानु ॾियो। जीवन ॾिसो ॾाढो सुठो आहे, लेकिन अञा अॼु माण्हू ॾिसो अॼुकल्ह माण्हुनि जी पढ़ाई लिखाई स्कूलनि में केॾी फीस, त तव्हां सोचो एॾा फीस ॾियण खां पोइ बि उहा क्वालिटी वारी पढ़ाई त न आहे। एॾी ट्यूशननि में फीस ॾींदे हुए बि माण्हुनि जी क्वालिटी वारी पढ़ाई न आहे। एॾो महांगी एॾी पैसा लॻाए करे शादियूं करनि था, लेकिन संबंधनि में वो सुख न आहे, ख़ुशी न आहे, शांती न आहे, प्रेम न आहे, छा फ़ाइदो। हर जॻह पैसो वेस्ट थो थिए, हर जॻह। पोइ चवनि था असां पैसो काॾे वियो बाबा, बाबा चवनि था छॾो त छुटे। अच्छा, त अॼु रमणी ॿार आया आहिनि, त बाप दादा बि वतन जी रमणी ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया। अच्छा, अहिड़ा सदा बाप समान आत्माउनि खे, उड़दे पंछी आत्माउनि खे सदा बेहद जी सेवा जी सदा परिक्रमा लॻाइण वारा, बेहद जी सेवा जे सदा परिक्रमा लॻाइण वारा, सदा सर्व डालियुनि जे बंधननि सां मुक्त आत्माउनि खे जॾहिं चाहियो उड़ी वञो, अहिड़े सदा स्वतंत्र पंछियुनि खे, सदा बाप जी उंगली ते नचण वारी आत्माउनि खे, अर्थात श्रीमत जे आधार ते सदा श्रेष्ठ संकल्प बोल ऐं कर्म करण वारी आत्माउनि खे, अहिड़े श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो। बाबा हाणे पार्टियुनि सां गॾु मधुर मुलाक़ात बाप दादा जी थिए थी। राजस्थान ऐं महाराष्ट्र जोन जी पार्टी आहे। पहिरीं पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सची सीता उहा आहे जंहिंजी नस नस में परमात्मा राम जी स्मृति जो आवाज़ हुजे। सची सीता केरु हूंदी आहे? जंहिंजे नस नस में परमात्मा राम जी स्मृति जी आवाज़ हुजे। पंहिंजे खे सची सीता सम्झंदा आहियो? पंहिंजे खे सची सीता सम्झंदा आहियो? सची सीता अर्थात हर कदम श्रीमत जे लकीर जे अंदरि। सची सीता केरु हूंदी आहे? श्रीमत जे लकीर जे अंदरि रहण वारी। त सदा लकीर जे अंदरि रहंदा आहियो? संकल्प करो, मां आत्मा परमात्मा राम जी सच्ची सीता, सदा श्रीमत जी लकीर जे अंदरि रहण वारी। राम हिकु, बाक़ी सभु सीतायूं आहिनि।
सीता खे लकीर जे अंदरि ई वेहणो आहे, सदा बाप जी यादि, बाप जी श्रीमत। ईअं लकीर जे अंदरि रहण वारी सची चीता आहियो, सदा बाबा जी यादि हुजे ऐं बाबा जी श्रीमत। इनखे इहे लकीर जे अंदरि रहण वारी सची सीता आहियो, हिकु क़दम बि बिना श्रीमत जे न। जीअं ट्रेन खे पटरी ते खड़ो ॾिसंदा आहियो त ऑटोमेटिकली रास्ते ते हलंदी रहंदी आहे न। ट्रेन खे पटरी ते खड़ो करे ॾियो त छा थींदो, ऑटोमेटिकली हलंदी रहंदी। ईअं ई रोज़ अमृत वेले यादि जी लकीर ते बीह रहो। रोज़ अमृत वेले यादि जी लकीर ते बीह रहो त अमृत वेलो छा आहे, फाउंडेशन। अमृत वेलो ठीकु त सॼो ॾींहुं ठीकु थी वेंदो। अगरि असांजो अमृत वेलो ठीकु आहे त सॼो ॾींहुं ठीकु आहे। प्रवृत्ति में रहण वारनि जो विशेष अमृत वेले जो फाउंडेशन पक्को हुजणो खपे। प्रवृत्ति में रहण वारनि जो विशेष अमृत वेले जो फाउंडेशन पक्को हुजणो खपे। सोचो स्वयं भगवान तव्हांखे, बाबा तव्हांखे ऑफर था करनि कि तव्हां उथी करे वियो, मां तव्हां में शक्ति भरां ताकी सॼो ॾींहुं तव्हांजी जीवन यथार्थ पटरी ते हलंदी रहे, हेॾे होॾे न घुमे। इन खां ज़्यादा त छा ई करे सघंदा आहिनि न। कई बार दुनिया में माण्हू भगवान खे ब्लेम कंदा आहिनि न कि भगवान तूं ये छा थो करे, है न। ज्ञान मार्ग में बि बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि डायरेक्टर खे ड्रामो ॾाढो वणंदो आहे त ॿारनि खे बि वणणो खपे। छो जी बाबा चईंदा आहिनि कि भई सतयुग रेता खां बाद द्वापर कलयुग अचिणो ई आहे। निर्विकारी दुनिया खां पोइ विकारी थियणी आहे। लेकिन सोचो हिन ड्रामा में सुठी ॻाल्हि छा आहे कि द्वापर युग खां भक्ति बि शुरू थी वेंदी आहे, है न। समय समय ते अलॻि अलॻि धर्म वारा बि ईंदा आहिनि, धर्म स्थापक, जो असांखे भॻवान जो निराकार रूप जी तरफ़ इशारो बि ॾींदा आहिनि। त अगरि जंहिंखे बचिणो हूंदो त ॾिसो, जो सुठा भगत हूंदा आहिनि न, उहे बि विकार में ज़्यादा न वेंदा आहिनि, मतिलबु परहेज़ कंदा आहिनि, है न। अञा बि हिते ॾाढा भगत आहिनि जो लहसुन प्याज न खाईंदा आहिनि, बसि ॿार पैदा कयो न उन समय विकार में वेंदा आहिनि, बाक़ी पवित्र रहंदा आहिनि। सन्यासियुनि जी अलॻि ॻाल्हि आहे, हाँ समय ते सन्यास धर्म बि ईंदो आहे, है न। त बाबा असांखे चवनि था कि मूंखे ड्रामो शो पसंदि आहे, छो जी भले ई न ड्रामा में दुख त आहे ई सही, लेकिन कई अहिड़ा साधन बि आहिनि जंहिंसां माण्हू दुख सां दूर रही सघे, विकारनि सां दूर रही सघे, है न। त उहा इंसान जी बुद्धि ठीकु रहंदी त बचियल रहंदा, है न। त बाबा असांखे चवनि था, ऐं हिते असांखे त पतो आहे संगम युग आहे, संगम युग सां ई पूरे चक्कर में जो थींदो आहे, हाणे ई बीज बोयो, है न, हाणे ई बीज बोए छॾियो। त बाबा चवनि था हुन में बि अमृत वेलो असां अगरि यथार्थ अमृत वेलो कयो त असांजो जीवन सॼो ॾींहुं पटरी ते हलंदो, सॼो ॾींहुं स्वतः ई मदद मिलंदी। लौकिक प्रवृत्ति में रहंदे बि सदा हिकु बाप जी सच्ची सीता ठही करे रहो। सीता जो सदा राम जी यादि, सीता खे सदा परमात्मा राम जी यादि रहे, नस नस में राम जी स्मृति जी आवाज़ हुजे।
जे भक्ति मार्ग में कहना है न, राम राम कृष्णा कृष्णा राधे राधे, ईअं असांजे नस नस में छा हुजे, मुंहिंजो बाबा, प्यारो बाबा, मिठो बाबा, शुक्रिया बाबा। अहिड़ी सची सीतायूं आहियो न, इनखे चइबो आहे सर्व खां न्यारो ऐं बाप जो प्यारो। जेतिरो न्यारो ओतिरो बाप जो प्यारो, है न। न्यारो थियणु मतिलबु कि सभु कुझु ॾिसंदे हुए ॿुधंदे हुए बि हुन दुख जो प्रभाव असां ते न अचे, हुन वातावरण जो प्रभाव असां ते न अचे। सभु कुझु ॾिसूं था ॿुधूं था, लेकिन बाबा सां गॾु साक्षी थी करे ॾिसूं था ॿुधूं था। त जेतिरो न्यारो ओतिरो बाबा जो प्यारो। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। हर क़दम में पदमनि जी कमाई जो साधन आहे, पंहिंजे के विशेष आत्मा सम्झी करे हलो। सदा हर क़दमनि में पदमनि जी कमाई जमा करण जो साधन आहे, पंहिंजे खे विशेष आत्मा सम्झो। हर क़दम में पंहिंजे खे विशेष आत्मा सम्झो त जीअं स्मृति हूंदी वैसे स्थिति स्वतः ई थी वेंदी, है न। त जहिड़ी स्थिति ओड़ी स्थिति, जहिड़ी स्मृति ओड़ी स्थिति स्वतः ई थी वेंदी। त हमेशह सां छा सम्झो कि मां विशेष आत्मा आहियां, कर्म बि विशेष थी वेंदो। त सदा ये स्मृति रहे कि मां विशेष आत्मा आहियां। मां कहिड़ी आत्मा आहियां? मां विशेष आत्मा आहियां। छो जी बाबा पंहिंजो ठाहे छॾियो अथई न, इन सां वॾी विशेषता ॿियो छा थींदी। भॻवान जा ॿार ठही वियो, ही सभिनि खां वॾी विशेषता आहे, है न, कि असां भॻवान जा ॿार थी वियासीं। सदा हिन स्मृति में रहण अर्थात पदमनि जी कमाई जमा करणु। त तव्हां विशेष आत्मा छो आहियो? छो जी तव्हां बाबा जा थी वियो। कंहिंजा ठहियो, छा ठहियो, इहे यादि रखो त कमाई थींदी रहंदी। हाणे मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, है न। ऐं हाणे असां छा था ठहूं, मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, ऐं असां हाणे छा था ठहूं, इहे यादि रहियो त कमाई थी वेंदी। विश्व जी आत्माउनि जी निगाह तव्हांजे मथां आहे। एतिरी ऊची ते ऊची आत्माऊं आहियो त सदा हर पाठ वॼाईंदे, उठंदे वेहंदे, खाईंदे पीअंदे, हलंदे फिरंदे हिन स्मृति में रहो कि असां स्टेज ते पाठ था वॼायूं। सदा न पंहिंजे खे न ग्लोब जे मथां सम्झो, बाबा जी रेस जे हेठां मां आत्मा आहियां। ये ब्रह्मण जीवन आहे ही आदि खां अंत ताईं स्टेज जे मथां पाठ वॼाइण वारो। सोचो, ये ब्रह्मण जीवन आहे ही आदि खां अंत ताईं स्टेज ते पाठ वॼाइण वारो। जॾहिं सदा ये स्मृति रहंदी कि मां बेहद विश्व जी स्टेज ते आहियां, मां बेहद विश्व जी स्टेज ते आहियां, त स्वतः हर कर्म जे मथां अटेंशन रहंदो। एतिरो अटेंशन रखी करे कर्म कंदव त कमाई जमा थींदी वेंदी। त कमाई जमा करण जो साधन बाबा ॿुधाइनि था। सदा ख़ुदि खे सम्झो, मां विशेष आत्मा आहियां, केरु आहियां, कंहिंजी आहियां, छा थी ठहां, मां विश्व जी स्टेज ते आहियां, बेहद विश्व जी स्टेज ते आहियां। टी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। समीप आत्माउनि जी निशानी, सदा बाप जे समान, सदा पंहिंजे खे बाप जे समीप आत्मा सम्झंदा आहियो।
समीप आत्माउनि जी निशानी छा हूंदी आहे? असां बाबा जी समीप आहियूं, हुनजी निशानी छा हूंदी? सदा बाप जे समान हूंदा। उन्हनि जो सोचणु, उन्हनि जो ॻाल्हाइणु, उन्हनि जो निर्णय करणु, उन्हनि जा संस्कार स्वभाव सभु बाप समान हूंदा। जी सम्झो कोई चोर आहे, अगरि बाबा शिव बाबा खे पतो लॻी वञे कि इहा आत्मा चोर आहे, त शिव बाबा छा सोचंदा कि आत्मा त मुंहिंजो ॿारु आहे, परम धाम में रहण वारी। हिन सृष्टि ते इहा आत्मा चोरी जे संस्कार जे वश थी वई आहे, है न? त शिव बाबा छा कंदा? हुन ते रहम कंदा न, हुन जे प्रति शुभ भावना शुभकामना रखंदा, है न? हुनखे शक्ति ॾींदा कि उहो बि चोरी करणु छॾे छॾे। ईअं ॾिसंदा न शिव बाबा। त असांखे बि कॾहिं हीअं, जॾहिं हीअं असांजी बि सोच हले, असां बि हुन आत्मा खे शुभ भावना शुभकामना ॾियूं, तॾहिं सम्झो कि तव्हां बाप जे समीप आहियो। जी सम्झो कोई आत्मा आहे जो आहे न ॾाढी नेगेटिव सोचती आहे, ॾाढो फालतू सोचती आहे, ऐं ॿियनि जो नुक़सानु करण जे बारे में ई सोचती आहे, त तव्हां हुन सां बाबा खे पतो लॻियो त बाबा हुन जे बारे में छा सोचंदा? है न? कोई हूंदो आहे न कि सोचंदो आहे मां खायां, मुंहिंजो परिवार खाए बसि, या सोचंदो मां खायां बसि। हुनखे न पंहिंजे माउ पीउ, भाउ भेण, पति पत्नी सां बि लॻाव न, बसि कोई इंसानु अहिड़ो हूंदो आहे, सोचंदो मां खायां, मां पीआं, मुंहिंजो नाम मान शान थिए। अगरि हुननि जे भाउ भेणनि जो बि नाम थींदो न, अगरि हुनखां ज़्यादा, त बि हुनखे पसंदि न ईंदो। हाणे अहिड़े माण्हू सां अगरि बाबा मिलनि त बाबा छा सोचंदा? कि आत्मा बि निरंकारी थी वञे, इहा आत्मा पंहिंजे पाण खे, इहा आत्मा सभिनि जे लाइ सुठो सोचे, कंहिंजो बुरो न करे, कंहिंखे किराए न, है न? मतिलबु सार में इहा आत्मा बि सुठी आहे, सुठी थी वेंदी। त असांजी बि सोच ओड़ी हुजे, तॾहिं सम्झो कि तव्हां बाप समान आहियो। त बाप जे गुण, उहो ॿारनि जा गुण, जो बाप जो कर्तव्य आहे उहो ॿारनि जो कर्तव्य, हर संकल्प जो बाबा जो संकल्प उहो ॿारनि जो संकल्प, जो बाप जा कर्म उहो ॿारनि जो कर्म। इनखे चईंदासीं समीप आत्मा, मतिलबु गुण, कर्तव्य, स्वभाव, संस्कार, संकल्प सभिनि में बाबा जीअं। त समीप स्थिति वारा आहियो, जो हूंदा उहो सदा निर्विघ्न हूंदा। इहो ॿी निशानी, अगरि असां बाबा जे समीप आहियूं न, त असां जीवन में सदा निर्विघ्न रहंदासीं। छो जी छत्र छाया जे हेठां आहियूं, कहिड़े बि प्रकार जे विघ्न जे वशीभूत न थींदा। अगरि विघ्न जे वशीभूत थी विया त विघ्न विनाशक त न चईंदासीं न। कहिड़े बि प्रकार जे विघ्न खे पार करण वारा, इनखे चइबो आहे विघ्न विनाशक। त असां अगरि बाबा जे समीप आहियूं त बाबा जहिड़ा गुण, कर्तव्य, संकल्प, स्वभाव, कर्म हूंदा। अगरि असां बाबा जे समीप आहियूं त निर्विघ्न हूंदासीं, है न? इनखे चइबो आहे विघ्न विनाशक। त कॾहिं कहिड़े प्रकार जे विघ्न खे ॾिसी करे घबराईंदा त न आहियो न? छा, कीअं जा क्वेश्चन त न उठंदा आहिनि न कि छा थींदो, कीअं थींदो? जॾहिं बाप जे समीप आहियूं त विघ्न विनाशक थी विया, पोइ छो जो क्वेश्चन ई न, अनेक बार जा विजयी आहियूं। ये स्मृति रहे त विघ्न विनाशक थी वेंदो। अगरि तव्हांखे फिर बि अगरि तव्हांजे जीवन में विघ्न आहिनि त तव्हां सम्झो कि मां केरु आहियां?
अनेक बार जी विजयी आत्माया। अनेक बार जी ॻाल्हि रिपीट था करो। अहिड़ा सहज योगी आहियो न। सोचो अॼु असां जो कयो उहो असां 5000 साल पहिरियों बि कयो, 5000 साल पोइ बि कंदासीं। हिन में छा ख़ुशी करणु? भई कई माण्हू न ख़ुशी न अरे वाह असां त ईअं कयो ईअं कयो ईअं कयो। त बाबा छा सोचता? अरे अनेक बार कयो हुयो, हाणे बि कयो, वरी 5000 साल पोइ वरी कंदासीं। हिन करे त बाबा हिकदमि न्यारा प्यारा रहंदा आहिनि न। हिन निश्चय में रहण वारी विघ्न विनाशक आत्मा स्वतः सहज योगी हूंदी है न। हिन निश्चय में जेकी आत्मा हूंदी न कि असां अनेक बार ये पाठ वॼायो आहे, उहा स्वतः सहज योगी हूंदी। निर्विघ्न विघ्न विनाशक आत्मा स्वतः सहज योगी हूंदी। चौथी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। संगम युग आहे ही समृद्ध युग। इन सां व्यर्थ खे समाप्त करे समृद्ध ठहो। संगम युग आहे ही समृद्ध युग। इन सां व्यर्थ खे समाप्त करे समृद्ध ठहो। सदा पंहिंजे खे समृद्ध आत्मा सम्झी करे हलंदा आहियो। समृद्ध मतिलबु शक्तिशाली। जॾहिं सर्वशक्तिवान जी स्मृति आहे त स्वतः समृद्ध थी वियासीं न असां। जॾहिं सर्वशक्तिवान जी स्मृति आहे त स्वतः ई समृद्ध थी वियासीं, शक्तिशाली थी वियासीं। समृद्ध आत्मा जी निशानी छा हूंदी? हाणे बाबा असांखे ॿुधाइनि था शक्तिशाली आत्मा जी निशानी छा हूंदी? जाते समृद्धि आहे हुते व्यर्थ सदा जे लाइ समाप्त थी वेंदो। जाते समृद्धि आहे हुते व्यर्थ सदा जे लाइ समाप्त है न। समृद्ध आत्मा व्यर्थ सां किनारो करण वारी आहे। त सम्झो अगरि तव्हां शक्तिशाली आत्मा आहियो त व्यर्थ ॻाल्हियुनि ते तव्हां ध्यानु न ॾियण वारी आत्मा आहियो। अगरि तव्हां व्यर्थ ॻाल्हियुनि जे चकर में फंसो था त मतिलबु शक्ति कम व्यर्थ खे ख़तमु करण जी, त शक्तिशाली न थियासीं न। संकल्प में बि व्यर्थ न। ईअं समृद्ध आत्मा अहिड़ी समृद्ध बाप जा ॿार सदा समृद्ध हूंदा। स्वप्न में बि न। स्वप्न में भी व्यर्थ संकल्प न, संकल्प में भी न। अधु कल्प त व्यर्थ सोचो वयो व्यर्थ कयो। हाणे संगम युग आहे समृद्ध युग। हाणे संगम युग आहे ही समृद्ध युग। समृद्ध युग समृद्ध बाप ऐं तव्हां समृद्ध आत्मा आहियो है न। समृद्ध युग तो हले, समृद्ध बाप सां गॾु आहिनि त मां समृद्ध ऐं मां समृद्ध आत्मा। समृद्ध युग समृद्ध बाप समृद्ध मां आत्मा। त व्यर्थ समाप्त थी वियो न। सदा ये स्मृति में रखो असां समृद्ध युग जा वासी आहियूं, समृद्ध बाप जा ॿार आहियूं। त मां केरु थी वियमि? समृद्ध आत्मा। समृद्ध युग जा वासी, समृद्ध बाप जा ॿार। त मां केरु आहियां? समृद्ध आत्मा आहियूं। त व्यर्थ समाप्त थी वियो न। सदा इहा स्मृति रखो कि असां समृद्ध युग जा वासी आहियूं। जहिड़ो समय जहिड़ो बाप ओड़ी मां आत्मा। जहिड़ो समय मतिलबु शक्तिशाली समय, शक्तिशाली बाप त मां शक्तिशाली आत्मा। या तक कि बाबा त असांखे चईंदा आहिनि तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आहियो। बाबा सर्वशक्तिवान त तव्हां मास्टर सर्वशक्तिवान। त शक्तिशाली समय, शक्तिशाली बाबा, शक्तिशाली असां उन्हनि जा ॿार। कलयुग व्यर्थ आहे।
जॾहिं कलयुग सां किनारो करे चुकिया हो, संगम युगी ठही विया हो, त मतिलबु व्यर्थ सां किनारो। अगरि व्यर्थ सां किनारो न कयो त मतिलबु अञा ताईं कलयुग में ई आहियो। व्यर्थ सां किनारो नथा करे सघो त मतिलबु शक्ति न आहे। जॾहिं कलयुग सां किनारो करे चुकिया आहियो, संगम युग ई ठही वियो त व्यर्थ सां किनारो थी वियो न। भई वैसे त माण्हू चईंदा आहिनि असां त न हाणे ईअं न खाईंदा आहियूं, ईअं न कंदा आहियूं, घर गृहस्थी वारा ई, लेकिन अञा ताईं न पंहिंजे संबंधियुनि जी ॻाल्हियूं हिननि में फसंदा रहंदा आहिनि। हीअं त चई न न असां त ज्ञान में आहियूं, असां त लहसुन प्याज बि न खाईंदा आहियूं, असां त अलॻि घर ठाहे करे रखियो आहे, असांजे किचन में त लहसुन प्याज बि न ठहंदो आहे। लेकिन दिमाग़ में व्यर्थ ॻाल्हियूं त आहिनि, ॾेराणी वीराणी निराणा फलानो फलानो, है न। त इहो भक्ति मार्ग थी वियो न। जीअं भक्ति मार्ग में माण्हू ॿाहिरां ॾाढो साफ़ु सुथिरो रखंदो आहे, अंदरां मन में लाइ छा छा आहे। ईअं ई कई ॿार न ब्राह्मण ॿार मतिलबु बाक़ी सभु कंदा, रोज़ु मुरली ॿुधंदा, अमृत वेलो कंदा, नमाज़ कंदा, पंहिंजे घर में लहसुन प्याज बि न ठाहींदा, लड़ाई झगड़ो करे या हीअं हूअं करे अलॻि बि थी वेंदा, पंहिंजे पति न मञे, पत्नी न मञे, ॿार न मञनि या जो बि आहे, त बि पंहिंजो सभु कुझु कंदा। लेकिन अगरि मन में अञा ताईं असांजे संबंधी जेका देहधारी संबंधी अगरि हुननि जे लाइ कोई व्यर्थ ॻाल्हियूं, व्यर्थ चिंतन आहे, त मतिलबु किनारो त न कयो न। त सिर्फ़ु बाबा चवनि था त कलयुग से किनारो करे चुकिया आहियो त संगम युगी ठही विया हो, त पोइ व्यर्थ सां बि किनारो करो न। तो सिर्फ़ु समय जी यादि रहे त समय प्रमाण स्वतः कर्म हलंदो। समय कहिड़ो थो हले, समय संगम युग, बाबा आयल आहिनि, मां आत्मा आहियां, त सदा असांखे यादि रहे कि असांखे कीअं कर्म करिणो आहे। त बाबा चवनि था सिर्फ़ु समय यादि रहे त ऑटोमेटिकली ओड़ा कर्म थींदा रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।